ख़बर ॿुधाईंदा हलूं मठियाणी खां। मठियाणी लॻ ॻोठ ग़ुलाम अली सोलंकी ऐं अली हसन सोलंकी जे घर खे बाहि लॻण सबबि घर ॿाहिरां ॾिनल लोढ़ो ऐं चुपायो माल पिणु सड़ी रख थी वियो, जंहिं बाद रिहाना ज़ाल अली हसन सोलंकी ऐं ॻोठ जे भाउरनि साबू सोलंकी, मुमताज़ सोलंकी ऐं साहब सोलंकी ख़िलाफ़ घर भातियुनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुन जो चवणु हुयो त कुझु टाइम अॻु में मूं जवाबदारनि मथां ज़ोरी ज़ना जो केस दाख़िल कयो हुयो, जंहिंखां पोइ मुसलसल 1 महीने खां मूंखे केस तां हथु खणण लाइ तंग करे रहिया आहिनि, जंहिंखां पोइ आऊं मिठाणी पुलिस खे बार बार शिकायत कई आहे, पर SHO मिठाणी अशरफ मेमन जवाबदारनि खां ॻोरी रिश्वत वठी उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन वठण लाइ तयारु नाहे। अॼु असांजे लोढ़े खे बाहि ॾेई विया आहिनि, जंहिं में टिन्ही खे मूं सुञातो आहे। पुलिस खे कॉल बि कई आहे, पर पुलिस हिन वक़्त ताईं न पहुती आहे। हुननि चयो त पुलिस असां खां बि रिश्वत तलब करे रही आहे, जेका असां वटि गुर्बत हुजण सबबि नाहे। फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। पुलिस खे किथां ॾियूं पैसा? हुननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान IG सिंध SSP नौशर फिरोज़ खां मुतालबो कंदे चयो त अहिड़ी करप्ट SHO खे हटाए गॾोगॾु असांजे पिणु मदद कई वञे, न त ॿी सूरत में आऊं पंहिंजे बच्चनि समेत पाण खे बाहि ॾेई साड़े मारे छॾींदुसि।